ऊंधाए में वही करे ने सोचियो जे दुनिया में एतरो ऊंधा है क़ब्र में ऊंधा केतरो। तो मुझे अजीज दोस्तों नौजवान साथियों पाके गुरजे जिंदगी जो की पण भरोसो ना पाके एड़ी खबर ना जी रात पा अमने सलामती से न रात के गुजारे सकदा सी के गुजारे सकदा कितरा हादसा पांजे विच में थी विया कितरा कितरा मरणा पांजे विच में थी विया। तो पाके गुरजे जे ने कब्र जी तैयारी कई जो खौफनाक कब्र शार जे तो करे खौफ रब जो नथी बंदा बेखबर दुखो ॾाढो सोना कब्र जो सफर करे खौफ रब जो नथी बंदा बेखबर दुखो ॾाढो सोना कब्र जो सफर। दुनिया में चवे तो फ़क़त आया कब्र सा लालण थई लाणिला कब्र नाई केड़ो ते थी दो हशर दुखो ॾाढो सोना कब्र जो सफर। ये माल माणियो इते छॾींदे ये माल माणियो इते छॾींदे दुनिया मां मिठड़ा हथे खाली वेंदे अमल पंहिंजा सारा उते ईंदई नज़र दुखो ॾाढो सोना कब्र जो सफर करे खौफ रब जो नथी बंदा बेखबर दुखो ॾाढो सोना कब्र जो सफर। तो ये सफर ॾाढो ॾुखियो आहे न सफर ला करे अमल जो तोशा इख्तियार कयूं। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वफ़ात थी त रोअण लॻा पुछे वारे पुछण जे अबू हुरैरा कुल्ला रोए थो दुनिया छॾे मथे तोखे ॾुख थिए थो चए तो दुनिया छॾे मथे मूंखे न को ॾुख नथो थिए किल्लत ज़ादी व बोद सफ़र मुंहिंजो सफ़र वॾो आहे पर हिन सफ़र लाइ करे सामान ओछो आहे अमल ओछा आहिनि मूं वटि। अबू हुरैरा जहिड़ो सहाबी रोई रहियो आहे त पाण त वधारे रोअणो खपे। त पाण घुरिजे न क़ब्र जी तयारी कयूं क़ब्र जन्नत जे बगीचे में ॼाणो हिकिड़ो बगीचो या जहन्नम जे खॾे में ॼाणो हिकिड़ो खॾो आहे पंहिंजे अमल जे ज़रिए से क़ब्र में हिसाब ऐं किताब थींदो। अल्लाह वटि दुआ त अल्लाह पाक सुणे खां वधारे अमल करे जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह पाक क़ब्र जी तयारी करे जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन सुम्मा आमीन व मा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।